बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दिस इज सलाउद्दीन। चवंदा आहिनि त हुनर बादशाह आहे ऐं हर हुनर पंहिंजे दौर में बादशाही कई आहे। असां हिन हलंदड़ जदीद दौर खे ॾिसूं त हिन दौर जा बादशाह ऐं जदीद हुनर ऑनलाइन अर्निंग एंड ऑनलाइन लर्निंग सां रिलेटेड आहे। जेकॾहिं तव्हांखे कोई बि ऑनलाइन अर्निंग सां रिलेटेड स्किल हिन दौर जो अचे थो त तव्हां बादशाह आहियो, तव्हां लखे रुपया उतां कमाए सघो था। ऐं तव्हां ॾिसंदा हूंदव त केॾी तेज़ीअ सां अॼु जी दुनिया ऑनलाइन प्लेटफॉर्म ते शिफ्ट थिए थी। तव्हांजी प्रोडक्ट सेलिंग हुजे, तव्हांजी मार्केटिंग हुजे, वेब डेवलपिंग हुजे, ऐप डेवलपमेंट हुजे, ग्राफिक डिजाइनिंग हुजे, खोड़ सारा हुनर आहिनि जिन जे मदद सां अॼु जो नौजवान लखे रुपया कमाए थो। बस शर्त इहो आहे त तव्हां शुरूआत कयो। असांजे साम्हूं खोड़ सारा अहिड़ा मिसाल आहिनि जिन आम मोबाइल सां, सादे लैपटॉप सां इन ऑनलाइन दुनिया जे अंदरि पंहिंजो आगाज़ कयो, शुरूआत कई। अॼु उहे वॾनि वॾनि कंपनियुनि जा मालिक आहिनि। जस्ट उन्हनि छा कयो, उन्हनि उन वक़्त खे सम्झी वरितो त हिन वक़्तु छा जी डिमांड आहे, कहिड़ो हुनर सिखणु घुरिजे। हाणे असां तव्हांखे बि इन ऑनलाइन दुनिया जे तरफ़ तेज़ीअ सां अचणो पवंदो। ही AI जो दौर आहे, जदीद दौर आहे। अगरि हिन दौर में बि तव्हां घर वेठे नथा अर्न कयो, नथा लर्न कयो त यकीन कयो असां अॻिते हली करे सर्वाइव न करे सघंदासीं। टू बी ऑनेस्ट, प्रैक्टिकली मां इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदुसि त जंहिं माण्हूअ वटि हुनर हूंदो आहे, स्किल हूंदी आहे, उहो स्किल उनजी जॻह ठाहींदो आहे। उनखे कॾहिं बि सिफ़ारिश जी ज़रूरत न पवंदी आहे। तव्हांखे खोड़ सारियूं इज़तूं मिलंदियूं, तव्हांखे खोड़ सारियूं कामयाबी मिलंदियूं जेकॾहिं तव्हां कंहिं हुनर में माहिर आहियो त। दुनिया जे मुल्कनि जे तरक़ीअ जा ॿिया खोड़ सारा राज़ आहिनि, पर हिकिड़ो राज़ ऐं हिकिड़ो वॾो सबबु इहो बि आहे त हू सिख्या पंहिंजे नेटिव लैंग्वेज में कंदा आहिनि, पंहिंजे मादरी ज़बान में, जेका उहा उते ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे उन में सिखंदा आहिनि। ऐं तव्हां हिन ॻाल्हि खे ज़रूरु सिकन कंदव त जेका शइ पंहिंजी मादरी ज़बान में सिखी वञे उहा वधीक ताक़तवर हूंदी आहे ऐं जल्दी माण्हू सिखी वठंदो आहे, सम्झ में अची वेंदी आहे। हाणे ॻाल्हि मादरी ज़बान में सिखण ऐं जदीद दौर जे हुनरनि जी थी हले त उॾार इहो गैप फिल कयो आहे। उॾार हिकिड़ो अहिड़ो गुलदस्तो ठाहियो आहे जंहिंमें कमाल जा प्रोफेशनल ऐं वेल स्किल्ड ऐं वेरीफाइड माण्हू खणी अची करे उहे हुनर ऑनलाइन असांजे सिंधी नौजवाननि खे सिंधी ज़बान में सेखारिया वञनि। उॾार जी मादरी ज़बान में ऑनलाइन सिखिया नतीजा ॾिना आहिनि त अॼु बि सवनि जे तादाद में नौजवान न्याणियूं ऐं नौजवान दोस्त हज़ारे डॉलर्स जी शक्ल में कमाइनि था। हाणे सवाल इहो पैदा थिए थो, असां उॾार खे छो जॉइन कयूं? मां प्रैक्टिकली हिन ॻाल्हि खे ऑब्ज़र्व कयो आहे। जेका उॾार जी टीम आहे ॾाढी कोऑपरेटिव, यानी ईअं खणी चऊं त उहे चीच खां वठी हलण वारा इंसान आहिनि। खोड़ सारनि नौजवाननि खे उन्हनि सिख्या बि ॾिनी आहे ऐं उन्हनि खे इंटर्नशिप्स ॾिनियूं आहिनि ऐं अॻिते हली करे जेके प्रोजेक्ट्स मिलनि था उन्हनि ॿारनि में उहे प्रोजेक्ट्स ॾिना वञनि था त जीअं हू कमाई कनि ऐं अॻिते वधनि ऐं पंहिंजे स्किल्स खे वधीक पॉलिश कनि। ऐं खोड़ सारा अहिड़ा प्लेटफॉर्म हूंदा आहिनि जेके कोई कोर्स कराईंदा आहिनि त कोई ख़ासि रेस्पॉन्स न ॾींदा आहिनि, पर मूं हमेशह इन्हनि खे सुठो रेस्पॉन्स कंदे ॾिठो आहे, रहनुमाई कंदे ॾिठो आहे ऐं हमेशह सिंधी नौजवान न्याणियुनि खे ऐं नौजवान दोस्तनि खे उॾार हिमथायो आहे, उॾार प्लेटफॉर्म प्रोवाइड कयो आहे। मां तव्हां सभिनी खे ज़रूरु रिकमेंड कंदुमि त तव्हां उॾार खे जॉइन कयो। करंटली उॾार जी बैच 9 जो आगाज़ कयो वियो आहे जंहिंमें UI UX डिज़ाइनिंग सेखारी वञे पई ऐं जेके सोशल मीडिया जा प्लेटफॉर्म आहिनि उन्हनि खे कीअं मोनेटाइज़ कजे, कीअं उन मां ऑनलाइन अर्निंग कजे, अहिड़ियूं खोड़ सारियूं नयूं शयूं उन्हनि हिन बैच 9 में एड कयूं आहिनि। जिते अॼु जी समूरी दुनिया, अगरि तव्हां ॻाल्हि कयो पाकिस्तान जी त पंजाब इन ॻाल्हि खे वॾी प्रेफरेंस ॾिए थो ऑनलाइन स्किल्स खे, ऑनलाइन लर्निंग खे। अचो त तव्हां असां बि संजीदगीअ सां इन स्किल्स खे सिखूं ऐं लखे हज़ारे डॉलर्स घर वेठे कमायूं। ऐं इहो नामुमकिन न आहे जेकॾहिं तव्हांखे सुठी टीम, सुठा साथी ऐं सुठा रहनुमा ऐं सुठा दोस्त मिली वञनि था त यकीन कयो इहो सफ़र आसान थी पवंदो ऐं उॾार इन सफ़र में तव्हांजो वॾो मुआविन साबित थींदो। अचो त लीक वीडियोज़ जी लिंक घुरण जे बजाए अहिड़नि सुठनि इदारनि, सुठनि कोर्सनि जी, सुठी सिख्या जी लिंक घुरूं जंहिंमां असांखे फ़ाइदो थिए। ऐं हा, लिंक डिस्क्रिप्शन में बि मौजूदु आहे, लिंक कमेंट में बि मौजूदु आहे। अचो, सिखो, वधो ऐं कामयाबी माणियो। थैंक यू।